पानी तुझी कातर वट अकतर तानी तुझी कातर वट अकतर तानी तुझा मुर्शिद मेघ मल्हारा है तुझा मुर्शिद मेघ मल्हारा है ओहे सोहना मातली वारा है। الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولا تقتلوا أنفسكم إن الله كان بكم رحيما صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझा प्यारा दोस्तों भाइयों हिन वक्त मुल्की हालात मानुन जा माशी समाजी मुआशरती हालात ॾाढा नाजुक बणजी विया आहिनि। महांगाई उरूज ते आम इस्तेमाल जूं शयूं खाधे पीते जूं शयूं उन्हनि जा अघ चोट चढ़ी विया आहिनि। अटो लटो अझो ॾाढो महांगो थी वियो आहे। हुकुमरान ज़ालिम अची विया आहिनि, बेरहम अची विया आहिनि। सॼे पाकिस्तान एहतजाज कयो त बिजली जा अघ घटायो त रंडो वधाए छॾियो। उहा रियासत कहिड़ी जंहिंखे पंहिंजे रैयत जे मथां बाज ऐं शफ़क़त ऐं रहम रियासत हुकूमत माउ जे मिसल हूंदी आहे। माउ ऐं अवाम उन माउ जे बच्चन वांगुरु हूंदो आहे। ऐं जेॾी महिल बच्चो भुख में हूंदो आहे त पंहिंजी माउ ॾे डोड़ंदो आहे।
ऐं मां छा बि थी पवे पर उन बच्चे खे खाधो ग़िज़ा ज़रूर मुहैया कंदी आहे। पर उहा मां कहिड़ी मां आहे जो बच्चो रोंदो अचे, रड़ियूं कंदो, तड़पंदो अचे त मां मूंखे बुख लॻी आहे, मां बराए थपड़ूं खाए कढे। अॼु असांजे हुकूमत जो इहो हाल आहे, ग़रीब मिसकीन दाहूं था कनि, एहतिजाज था कनि, जेको एहतिजाज उन्हनि जो इख़लाक़ी आईनी पाकिस्तान जे कानून मुताबिक़ हक़ आहे एहतिजाज करणु, उन्हनि जे मथां केस। हेड़ी ज़ालिम हुकूमत मूं पंहिंजी ज़िंदगी में कोन ॾिठी। मार्शलाऊं बि ॾिठियूंसीं, डिक्टेटरनि जा मकतब ॾिठासीं, पर हेड़ा बेरहम माण्हू अॻु कॾहिं बि असांजे मथां हुक्मरान बणिजी कोन आया। इन हाल में माण्हू वीचारा परेशानी में मुब्तला आहिनि। के माण्हू नफ़्सियाती बीमार थी विया आहिनि। आख़िर बच्चा आहिनि, घर आहे, जिंदगी गुज़ारणी आहे, घर में बीमारी बड़ी आहे, इलाज मुआलजो, दवाऊं, आम वाहपे जूं शयूं जेकी जन खां सवाइ जिंदगी जो जियातो न आहे, जॾहिं उहे नथियूं मिलनि त ज़रूर इंसान के ज़हन में परेशानी थींदी, गम थींदो, दुख थींदो। बच्चन जी भुख इंसान किथे सही सघंदो। पंहिंजे घर जूं परेशानियूं माण्हुनि खे नफ़्सियाती बीमार बणाए छॾियो आहे। ऐं हिन नाज़ुक हाल में माण्हू वॾे अंदाज़ में ख़ुदकुशियूं था कनि। छा? ख़ुदकुशियूं, पाण मारनि था। खोड़ सारा अहिड़ा वाक़िया, हाणे त सोशल मीडिया आहे न, उन में जेको बि दुनिया जे कहिड़े बि कुंड में वाक़ियो थिए थो उहो सभु कंहिंजे साम्हूं अची वञे थो। अॻे ख़ुदकुशियूं गैर मुस्लिमनि में, काफ़िर मुल्कनि में थींदियूं, मुस्लमान ख़ुदकुशी कोन कंदो। हाणे हिकिड़ी माई पंहिंजे बच्चनि खे अवल मारी पोइ पाण खे मारी। हिकिड़ो माण्हू पहिरीं पंहिंजे बच्चनि खे मारी पोइ पाण खे फाही ते लड़काई। अखबार पढ़ो, सोशल मीडिया ॾिसो, अहिड़ा वाक़िया रोज़मर्रा ॿुधण में था अचनि। इन हाल जे अंदरि हिकु मुस्लमान जी हैसियत में जंहिं मदीने वारे मीर जो कलमो पढ़ियो आहे, रसूलुल्लाह जे मथां ईमान आंदो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिं लजपाल नबी जे ग़ुलामी जो घट विचीअ में पातो आहे, उनखे छा करणु खपे? खुदकुशी करणु, पाण मारणु, इहो कुफ्र जो मौत आहे, हराम मौत आहे, नाजाइज़ मौत आहे, नापाक मौत आहे। उनजी सज़ा हमेशा हमेशा जहन्नम जी बाहि आहे, अल्लाह जो दर्दनाक अज़ाब आहे। खुदकुशी करणु इहो परेशानियुनि जो हल न आहे, पर परेशानियुनि में पाण खे बेहतर मुब्तला करणो आहे। असीं मुस्लमान आहियूं, असां मर्द आहियूं, मर्द ताक़तवर आहियूं। असीं इन्हनि परेशानियुनि सां मुड़स थी मुंहुं ॾींदासीं। खुदकुशी करणु, पाण मारणु बुज़दिल माण्हू जो कमु आहे, बेपोच माण्हू जो कमु आहे, बेसहारा माण्हू जो कमु आहे, निधड़के जो कमु आहे। असीं निधड़का न आहियूं, असां धड़का आहियूं। असीं निधड़का, असां धड़का आहियूं जी। असांजो धणी हय्युल क़य्यूम रब्बुल आलमीन, असांजो रखवाल, असांजो लजपाल मदीने वारो साईं हयातुन नबी वेठो आहे। असां पीर मुर्शिद वारा आहियूं, बेपीरा न आहियूं। मूंखे केतिरा माण्हुनि ख़त लिखिया आहिनि, मैसेज कया आहिनि, साईं हाणे त असां ख़ुदकुशी करण जे लाइ असां आमादा थी विया आहियूं, असां पाण मारियूं, छा कयूं? असांजी ज़िंदगी नथी निबिरे, नथो वक़्तु गुज़रे, छा कयूं? मां उन्हनि सभिनी खे
ऐं जेसी ताईं पैगाम पहुचे थो उन्हनि सभिनी खे अर्ज़ कंदुसि त इहे ख़ुदकुशी जा मंसूबा जेके अंदर में ठाहिया अथई न, अॼु इहे मंसूबा ड्राहे। अॼु इहो ऐलान कर त मर्द थी ज़माने खे मुंहुं टिपो। असां नंढड़ा हूंदासीं, स्कूल में पढ़ंदासीं त पोइ हिक ॿिए खे चवंदा हुआ खुटल हा त बि खानो हा, हीणो हा त बि पीणो हा। छोकिरा स्कूलनि में इहे चवंदा हुआ खुटल हा त बि खानो हा, हीणो हा त बि पीणो हा। तूं दिलगीर न थी, तूं परेशान न थी। ॾुखियाई जा वक़्त थोरा आहिनि, लहज़ा गुज़री वेंदा, मर्दनि ते महलूं ईंदियूं आहिनि। जिंदगी इम्तिहान वठंदी आहे, जिंदगी परखा वठंदी आहे, ऐं परखा मुड़स मल्हाईंदा आहिनि। मुड़स ये ख़ुदकुशी करे पाण मारे छॾियो, इहो मुड़स माण्हू न आहे। अल्लाह जे पाक कलाम जा सूरह निसा जी आयत नंबर 29 जा चंद लफ़्ज़ मूं तव्हांजे साम्हूं पढ़िया। इन आयत करीमा में अल्लाह तो फरमाए त वला तक़तुलू अनफुसकुम, पंहिंजो पाण खे पाण न मारियो। अल्लाह जो कलाम तवज्जो दिल हाज़िरा। वला तक़तुलू अनफुसकुम, पंहिंजो पाण खे न मारियो, पाण खे क़त्ल न कयो। छो छाजे करे? इन्नल्लाह कान बिकुम रहीमा, बेशक अल्लाह तव्हां सां वॾी बाछ करण वारो आहे। अल्लाह तव्हां सां वॾी बाछ करण वारो, वॾी शफ़क़त करण वारो आहे। तव्हां घबरायो न, दिलगीर न थियो, गमज़दा न थियो, परेशान न थियो। इन्नल्लाह, बेशक अल्लाह, जो अल्लाह आहे, जो अल्लाह आहे, ऐं उहो तोसां रहीम, बाछ भरियो आहे। दुनिया जी सरकार रहम नथी करे, बिल नथा खटाइनि, इहे बाछ नथा कनि, पर बाछारो त बाछ करण वारो आहे। जेकॾहिं हिननि तो ते रहम न कयो त इहे धूड़ थी वेंदा, धूड़। ख़ुदा जो कसम, धूड़ थी वेंदा, मिटी थी वेंदा। वरी अल्लाह अहिड़ा हाकिम आणींदो जेके पाकिस्तान जे लाइ रहमत जो पैकर छपर छा। इन्नल्लाह कान बिकुम रहीमा, अल्लाह तव्हां सां वॾी बाछ करण वारो, वॾी शफ़क़त करण वारो आहे। पा को ॾींदा आहिनि जंहिंजो पीउ मौजूद हुजे, उनखे छोरो केरु चवे? पीउ जहिड़ो वेठो हुजे, छोरो उहो आहे जंहिंजो पीउ मरी वञे न। छोरो उहो आहे, यतीम ॿार उहो आहे जंहिंजो अबो न हुजे, उनखे चइबो आहे छोरो छिनो। जंहिंजो अबो हुजे उनखे छोरो छिनो न चइबो। अदा मिठण तो उनखे चइबो जंहिंजो को धणी न हुजे, तुंहिंजो मुंहिंजो धणी अल्लाह जो। जॾहिं मालिक करीम धणी मौजूद आहे, ज़िम्मो तो उन्हें खणियो आहे न। वमा मिन दाब्बतिन फिल अर्दि इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा। रब फरमाए तो ज़मीन ते जाब चुरण वारी शइ आहे न, सभिनी जे रिज़्क़ जो ज़िम्मेदार मां अल्लाह आहे। रिज़्क़ जो ठीको मूं रब खयो आहे। यालम मुस्तक़र्रहा व मुस्तौदाहा, जिते तुंहिंजी रहाइश आहे उन जी बि रब खे ख़बर आहे, ॼाणे थो त किथे रहंदो ई। पर जिते सफ़र में देश परदेस अची वञी थो न, आरज़ी जाइ तुंहिंजी, उहा अल्लाह खे ख़बर आहे। अल्लाह खे तुंहिंजे घर जी ख़बर आहे त दादू में, मज़ूराबाद में, फलानी गली में तुंहिंजो घर अल्लाह खे ख़बर आहे। पर अॼु तूं दिलपराबाद में आयो कलाकनि जे लाइ, पर यालम मुस्तक़र्रहा व मुस्तौदाहा, हे मुस्तौदा दिलपराबाद में कलाक ब आयो ही, अल्लाह खे इहा बि ख़बर आहे। भुख लॻी तूं निमाज़ खां पोइ वरी माने ॾी खाराई।
अल्लाह विसारींदो न आहे। तू विसारे छॾींदे, वॾेरो विसारे छॾींदो, ऑफिसर विसारे छॾींदो, पर अल्लाह न विसारींदो आहे। अल्लाह खे यादि आहे त मुंहिंजा ॿार किथे किथे आहिनि, उन्हनि खे कहिड़ी कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे। अल ख़ल्क़ इयालुल्लाह, ही मखलूक जेका आहे न, इहा अल्लाह जो अयाल आहे। तू घर जो वॾो ही, तुंहिंजे घर में जेकी रहनि था इहे तुंहिंजो अयाल आहे। 4 पुट 4 धीअरूं, हिकिड़ी थी हले ॿ अथई घर वारी, ये सभु तुंहिंजो अयाल आहे। तोखे ख़बर आहे न त हाणे मथो ईद अचे थी, पुटनि खे जुतड़ी खपे, कपिड़ा खपनि, ईद जूं सयूं खपनि। इहा ॻण वॾे खे हूंदी न, जंहिंजो अयाल आहे उनखे ख़बर हूंदी आहे, उनखे ॻण हूंदी आहे त मुंहिंजे बचे खे हाणे हिन शइ जी ज़रूरत आहे, हिन शइ जी ज़रूरत आहे, हीअ खपे। छोरो बि वॾा अंगल न करे त मूंखे आईफोन वठी ॾे। आईफोन जो ज़िम्मो पीउ न खयो आहे। मानी ॻभो तुंहिंजो अबो, तुंहिंजी अम्मा, जंहिंजो तूं अयाल आहीं, हुननि जो ज़िम्मो आहे, इहे ज़रूरत जूं शयूं तोखे मुहैया करे ॾींदा। मिठा जीअं घर जे वॾे खे पंहिंजे घर जे भातियुनि जो जी ॼण हूंदी आहे, ही मखलूक अल्लाह जो अयाल आहे, रब सभिनी जो घर धणी आहे। भला हेतिरी महांगाई थी आहे त रब छॾियो त कोन अथई। हिकिड़ो माण्हू हिते मूंखे ॾेखारियो जंहिंखे चतड़ी लॻियल कपिड़ा पातल हुजनि, चतड़ी वारा आहे को? एतिरा माण्हू आहियो, चतड़ी लॻियल कपिड़ो, हिकिड़े हिकिड़े खे 4-4 5-5 जोड़ा त हूंदा आहे न। नेरन करे आयो ही या बुखियो आयो ही, वरी मंझंदि उकंदे वरी मोटी वेंदे त घर में राति जी मानी हूंदी। ॾे थो कोन थो ॾे? जवाब ॾियो। सल्लल्लाहु अलैहि रसूलल्लाह, मुझो साईं तू ही तू मौला, बेदरवी जस की नकी, मुझो मालिक तू ही तू मौला, त बेदरवी जस की नकी। रोजी राज को तो खुदा, ओ रोजी राज को तो खुदा, सब जी सार ओ सब जी सारे लही, तू ही तू अलात ॿियो रुकन जस की नकी। वमन यतवक्कल अलल्लाह फहुव हस्बुहु, ऐं जेको अल्लाह ते भरोसो रखंदो आहे, अल्लाह उन जे लाइ काफ़ी आहे। जो अल्लाह उन जे लाइ काफ़ी आहे। काफ़ी माना किफ़ायत करण वारो, ज़रूरतूं पूरियूं करण वारो। सच ॿुधा, हिकिड़ो माण्हू मुंहिंजो मुरीद आहे, मुरीद बि सचो हुजे, सचो मुरीद आहे। उनखे मां थो चवां, बाबा बच्चो ही तू मुझो फिक्र न कर, बस मां तुझी जरूरत जो काफी है, मां किफायत।
खुश थींदो ना त दिल पर से अल्लाह करे बहुवा हस्बुहु मुते भरवसे करण वाला मालिक तुझे ला काफी आया। वो छो घबराए, वो छो परेशान थे, जंहिंजो ज़िम्मो अल्लाह खयो आ, उनखे गणती कहिड़ी, फिक्र कहिड़ो, उनखे हेॾे होॾे बाझाइण जी ज़रूरत कहिड़ी। वो अदा वो मिठा अल्लाह ते भरवसो रखे त ॾिस त ॾिए थो या नथो ॾिए। हा ॿुधो, मायूस न थींदा कयो। जवाब ॾियो, मायूस मायूस थियण कुफर आहे। चो मायूस थियण, मोमिन मायूस न थींदा। अल्लाह करे इहा ॻाल्हि मुंहिंजी तो ताईं पहुचे, अल्लाह करे इहा ॻाल्हि तुंहिंजे डूल में वेहे जी। ला तयअसु मिन रौहिल्लाह इन्नहु ला ययअसु मिन रौहिल्लाह इल्लल कौमुल काफिरून। सुभान अल्लाह। हजरत याकूब पियो चवे पंहिंजे बचड़नि खे त बच्चा ए मुंहिंजा पुट तव्हां घबरायो न, मायूस न थियो, तव्हां मायूस न थियो। अल्लाह जे रहमत खां, अल्लाह जे अता ऐं सखा इनायत ऐं महिरबानी खां मायूस न थियो। छो इन्नहु ला ययअस मिन रौहिल्लाह इल्लल कौमुल काफिरून। अल्लाह जे रहमत मां मायूस उहे थींदा आहिनि जेके काफ़िर हूंदा, मोमिन मायूस न थींदो। जेको मायूस थी वेठो आहे न, हाणे छा थींदो अदा, हाणे छा थींदो, एॾी महांगाई थी वरी ज़ाल बि ख़ुदा खे अहिड़ी मिली अथई जेका उहा वरी तो खई चट। ज़ालूं बि वॾी ॾढ ॾींदियूं आहिनि, दिलासा ॾींदियूं आहिनि। जे फ़क़ीरानी ज़िक्र वारी हुजे आहे न त उहा तुंहिंजा ॾुख लाहे छॾे। इन जे करे चवंदो हा त ज़ाल परणिजो त दीनदार फ़क़ीरानी परणिजो जेका तव्हांखे ॾुख में दिलासा ॾिए, दिलि ॼाइजे। फ़क़ीर घबराए न, अल्लाह आहे। 4000 जो कर्ज़ी दर ते आयुसि जी बाबा पैसा थींदा त ॾींदोसां, कर्ज़ तुंहिंजो आहे मञा थो। वठी वियुसि पुलिस गिरफ़्तार कराइण जे लाइ। पुलिस चढ़ी आई कि बाबा हिन जा 4000 सही जज पुछियो कि हा आहिनि, ॾे जी थींदा त ॾींदुसि, जी ॾे न त विझाईंदो जेल में। कि भला जेल में विझींदो, हिकिड़ी राति छॾ, मूंखे मोहलत ॾे त मां बच्चनि खां मोकिलणी त करे अचां। हाणे घर आयो मायूस, अखियुनि मां ॻोड़ा पिया, पुलिस जा हथ ॾिसी आयो, घर में मायूसी में आयो। ज़ाल मोमिनियाणी हुयसि। घर वारा अभी त ॾाढो परेशान आहिनि। परेशान न थिया, 4000 में मां सुभाणे जेल में हूंदुसि, हिकिड़ी राति मोहलत वठी आयो आहियां। चई घबराए न, तूं निंधण को नहीं, तूं बेसहारा नहीं, घबराए न, दिलगीर न थी। अच त गॾिजी बच्चा तूं मां दिलबर नबी ते दुरूद ऐं सलाम था पढ़। अहिड़ी बि ज़ाल न हुजे न जो वरी रहंदो ताना ॾिए भुखा भींगिया तो तुंहिंजे पर घर में आई है, मूंखे त बुखुनि में मारे छॾी। वो दियो मां मुड़ुस तुंहिंजो निकाह हुआ तुंहिंजो उन सां, उनजी दिलि न लाहींदी कर, उनखे दिलासा ॾींदी कर। ज़ाल मुड़ुस हिक ॿिए जा हमदम हमराज हमकदम, हिक ॿिए जा यार मददगार, हिक ॿिए जा साथी ऐं सहारा। जो घबराए न, अच त गॾिजी दुरूद था पढ़ूं। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह।
सुभान अल्लाह। ज़ाल भी दुरूद कोई पढ़े, मुर्श भी दुरूद पियो पढ़े, नंढड़ा बचड़ा पशु उहे भी दुरूद पिया पढ़े। दुरूद पढ़ंदे पढ़ंदे ॿार सुम्ही पिया, ज़ाल सुम्ही पई, पर हिन ग़रीब खे निंड न पई अचे। परेशानी में जंहिंमहिल पोयों ॿ रात जो थियो, अख लॻी आ त ख़्वाब में मदीने वारे जो दीदार थी वियो। साईं फरमाईंदा घबराइन, तुंहिंजे कर्ज़ जो तुंहिंजे परेशानी जो इलाज असां करण आया आहियूं। सुबह जो बन जाए बसरे जो जेको वज़ीर आ अली बिन ईसा, उन्हें के मुंह मोहम्मद दा सलाम चे जाए, चईस तो के 4000 दीनार दींदो मुंहिंजो कर्ज़ लाहे जाए। या रसूल अल्लाह वज़ीर मां मिस्कीन, मुझी गाल ते बेसाह करे हलन। साईं फरमाइंदा मुझी निशानी दी जायस, हर रात में 400 फेरा दुरूद पढ़ंदो आ, मुखे रोज़े अंदर में पहुंचंदो आ। अजो थकल हुयो 200 फेरा पढ़ी सुम्ही पियो, या निशानी दी जायस, रोज़ 400 फेरा दुरूद पढ़ंदो ही, अज रुगे 200 फेरा दुरूद पढ़ी सुम्ही पियो, या निशानी दी तो के 4000 दीनार। जो मदीने वालों हयात नबी, तड़पे जो हम यहाँ तो मदीने खबर गई, तड़पे जो हम यहाँ तो मदीने खबर गई, भर तो मेरा भी जान बड़ी। पूछो खुशी में न पियो मापे, ज़ाल पुछस रोई पियो कल, हाणे वरी खिली दो जी हा रोंदड़न के परचाइण वारो यार रात आयो। सुबह जो सवेल अली बिन ईसा वज़ीर वटि वियो, हो बि पंहिंजे घोड़नि ते पहिरियों संवरियो तयार थियो, काॾे निकितो पियो सफ़र ते, हिन वञी घोड़े जो लगाम पकड़ियोसि। बा मियां केरु आहीं, मुंहिंजो रस्तो रोकियो अथई, किसी न्यापो खणी आयो आहे। कंहिंजो न्यापो आहे? ये हसन हुसैन जे नाने जो न्यापो, मदीने वारे साईं जो न्यापो, खातून अतहर जे बाबा साईं जो न्यापो। इन पुनल जो न्यापो वाट बींदे ॿुधां अदब जे ख़िलाफ़ मोटी तो हलां, अदब सां वेहां, पोइ ॿुधाए त मुंहिंजे पिरीअ मूंखे कहिड़ो न्यापो ॾिनो। हिनखे पंहिंजी मसनत जे मथे वेहारी, पाण अदब जा गोॾड़ा भञी ऐं बा अदब वेही, चए थो हाणे ॿुधाए त मुंहिंजे पिरी छा फरमायो। हिन सारी ॻाल्हि करे ॿुधाई पंहिंजे कर्ज़ जी परेशानी जी, ऐं राति जे ख़्वाब वारी निशानी ॿुधाईसि। रोई 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 तख़्त ते किरी पियो, चई तूं सचो, तुंहिंजो ख़्वाब सचो, तुंहिंजी निशानी सची। इहा ख़बर मुंहिंजे घर जे भातियुनि खे बि न आहे, जेका राति मूंसां माजरा थी, बराबरि 400 पढ़ंदो आहियां, पर राति 200 पढ़ी सुतोसि। मुंहिंजो ख़्वाब सचो आहे, निशानी सची आहे, 4000 ॾियंदो, पर हिकिड़ो भेरो वरी ॿुधा त मुंहिंजे पिरीअ छा और हम भरिया साईं रोज़े धणी, कीअं हेॾी जुदाई आया मांखे वणी, खुशहाल कयो मंझि ख़्वाब खणी, इहो पानी पजीअ जो ॿार मिठा, अज आलम जा आधार मिठा, गया जिंदगी उछगार मिठा, जाल मजा जेके मसली मान आहे मिठा, ते त पंहिंजी निगाह न लाहे मिठा। सिके साह मुंहिंजो नाले अला मिठा, बेवाह बिनी न विसारे मिठा, जाल मजा
हथ में बखड़ा वतन की बड़ा साईं हजरत कासिम के चली कंधु की खड़ा पंजा फाल ॾिसी है हथड़ा हणा पंजा फाल ॾिसी मारे मरे मुयहां जी मया मिठा मुखे मरी न पोदे मुझे पुनल छा फरमायो कियन सलाम चया कियन निशानी दिनी इन वरी बुधायो क्यों भेरो बुधायो टे फेरा बुधाई हर फेरे जा 4,000 दीनार जुदा नहीं रकम खणी सिधो जज वटायो कोर्ट में होनो लहणेदार भी आयो कर्ज घुरण वारो भी आयो इन 4,000 पेश कया कर्ज घुरण वारे जो निकल के भी मां भुख ते वेठो आया आज वरी एतरा पैसा किथों आंदई उन्हें पुछुस जज त बाबा हे पैसा किथों आंदई गरीब रोई चयो त रात मुझो दिल पर मोहम्मद आयो करीम पदो कर्म फरमायो पंजो जलवो दिखायो बस इतना कर्म करना ये जश्न में करीमाना जब जान लबों पर हो तुम सामने आ जाना दिल में तुझे रख लूं ए जलवाए जाना दिल में दिल में तुझे रख लूं ए जलवे जाना सुभान अल्लाह मुझा दोस्तो जज कुर्सी ता उठी बीठो हिन जे निराड़ के चुम्मी चयई अखिन के चुम्मी चयई त अज तू दिल पर नबी जो दीदार करे आयो ही तुझो कर्ज माथ भरे कर्ज घुरण वारे चयो ते एडी वडी गाल थी वया त मु कर्ज ही बख्शे छयो ओ मिठा अल्लाह जे दर ते अचण वारो मुस्तफा जे मथां दुरूद पढ़ण वारो रब ने के कदे दुखियो न छडींदो आ भुखियो न छडींदो आ पर यकीन पहुंचे सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह ओ मिठा जिकरे तू परेशानियों में पकोड़
वठी वञी दुरूद घणो पढ़ अल्लाह जो ज़िक्र घणो कर मिठे रब जो नालो घणो वठ अल्लाहुल गनी व अंतुमुल फुकरा अल्लाह गनी अल्लाह शाहूकार तव्हां मुहताज आयो तव्हां मिस्कीन आयो तव्हां ज़रूरतमंद आयो अल्लाह गनी जेको अल्लाह अल्लाह कंदो आहे उन्हें मुहताज के रब गनी बणाए छॾींदो आहे ओ मिठा जॾहिं माली तरह परेशान हुजी जॾहिं तोखे कर्ज़ भकोड़े वञनि घर में कुझु बि न रहियो आहे घर जी कुंडड़ी में वेही चओ अल्लाह अल्लाह मोहब्बत सां दिल जे ख़ुलूस सां चओ घट में घट 11 तस्बीहूं रात जे वगड़े में ख़ल्क सुम्ही पोइ तस्बीह हथ में खणी चओ सखी जे दर्जा कुत्ता पे ठावल हूंदा आहिनि अल्लाह त सखियुनि खां वॾो सखी आहे छा उन जे दर ते अचण वारो बुखियो रहंदो छा उन जे दर ते अचण वारे खे अल्लाह ताला ॾुखियो छॾींदो अच त सही रब जे दर ते निमी त ॾिस न नमाज़ पढ़ ज़िक्र कर दुरूद पढ़ सलात पढ़ अल्लाह जे दर ते दुआ इल्तिजा कर हलाल जो कोरियो कर हलाल जी रोज़ी रोटी जे लाइ महिनत कर पोइ अल्लाह ताला रंग लाईंदो तोखे बुखियो ॾुखियो न छॾींदो हाणे तूं चईंदो त मां पाण मारियां खुदकुशी कयां वो जान छुटी वेंदई खुदकुशी करण सां जान छुटी वेंदी मिसाल खुदकुशी कई बच्चा त रुली विया ज़ाल बेवह थी वई बच्चा यतीम थी विया इहे इते रुली विया भला तूं चेहरो आई वेठो ई सहारो ताईं न खुदकुशी करण खां पोइ घर बि डामाडोल ज़ाल रनी बच्चा यतीम ऐं तूं सोचींदो त मां बस खुदकुशी कई जान छुटी वेंदी जान पुट छुटंदई न ॿुधायां त खुदकुशी करण वारे सां अॻिते छा थो थिए ॿुधंदो मदीने वारे साईं जी हदीस ॿुधायां हा सही बुखारी में सही मुस्लिम में तिरमिज़ी शरीफ में सुनन नसाई में सुनन अबू दाऊद में हजरत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु का हदीस है मदीने साईं फरमाए मन तरद्दा मिन जबलिन फक़तल नफ्सहु फहुव फी नार जहन्नम यतरद्दा फीहा खालिदन मुखल्लदन फीहा अबदा जे मानू पंहिंजो पाण खे जबल खां केराए खुदकुशी कई जबल खां केराए जबल ते ऊंची जाइ ते चढ़ी वियो या माड़ी ते जाइ ते चढ़ी वियो तूं घणी टपो ॾिनी साईं फरमाए था जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो न जहन्नम जी बाहि जो जबल आंदो वेंदो बाहि उन ते चढ़ंदो ऐं उतो पाण खे किराईंदो पोइ जीअं वञी हेठि किरंदो त उनजो जिस्म फेहूं फेहूं थी वेंदो पर मौत न ईंदो वरी ज़िंदा सलाम वरी मथे चढ़ंदो उन बाहि जो अज़ाब जुदा पाण खे किराइण जो अज़ाब जुदा इन तरह सां खालिदन मुखल्लदन फीहा अबदा हमेशा 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 जहन्नम जी बाहि में ईअं सड़ंदो बि ऐं दोज़ख जे जबल खां पाण खे किराईंदो रहंदो खुदकुशी जा तरीक़ा आहिनि न को जबल खां पाण खे किराए को वरी ज़हर पी पाण खे मारे थो
साईं फरमाइनि था मोमिन त हसा सम्मन फक़तल नफ्सहु फसुम्मुहु फी यदिही यतहस्साहु फी नार जहन्नम खालिदन मुखल्लदन फीहा अबदा। जे ज़हर पी पाण खे मारियो न, ज़हर पी जहन्नम जी बाहि में हूंदो ऐं वो ज़हर जी पुड़ी हथ में हूंदसि, खाईंदो पाण खे, वो ज़हर ॾींदो, मरंदो, वरी नई ज़िंदगी। वो इन तरह सां हिकिड़ो बाहि जो अज़ाब, ॿियो ज़हर जो अज़ाब। इहो अज़ाब हमेशा 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 इहो अज़ाब। ऐं हिकिड़े माण्हू वरी वमन क़तल नफ्सहु बिहदीदतिन, के माण्हू लोह जे औज़ार सां, बंदूक, राइफल, पिस्टल, काकी, छुरी, तेज औज़ार खणी पाण खे मारी। साईं फरमायो त जहन्नम जी बाहि में वेंदो ऐं उहो ई औज़ार उन जे हथ में हूंदो, उन सां पाण खे मारींदो रहंदो। हिकिड़ो बाहि जो अज़ाब, ॿियो उन औज़ार जो अज़ाब। हमेशा 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 जहन्नम जी बाहि में इहो अज़ाब भोगींदो रहंदो। पुट जान छुटी या जान वधीक गिरफ़्तार थी? दुनिया जा दुख त माण्हू सही थो वञे न, वक्त गुज़री थो वञे न, पर जे ख़ुदकुशी कई उन जो अज़ाब ॾाढो ॾुखियो आहे, ॾाढो दर्दनाक आहे। ओ मुस्लमान, इहा ख़ुदकुशी वारो इहो चैप्टर ई क्लोज़ कर, या सोच ई पंहिंजे अंदर मां कढी छॾ। इहो अंदर में जेको मनसूबा शैतान ठाहे थो ॾेई, या मायूस माण्हू, उहे जाहिल यार, बुरा यार तोखे पिछड़ियूं सलाहूं था ॾियनि, इहे सभु मनसूबा अंदर मां कढ। चओ त ख़ुदकुशी कोन कबी, मुड़स थी हालात खे मोह ॾिनो। हथ ईअं थो खणी ॼणो कल्हो को तप में मुब्तला। ईमान जी कुवत सां हथ खणी चओ इंशाअल्लाह, चओ इंशाअल्लाह। असां कॾहिं बि ख़ुदकुशी न सोची आहे, न सोचींदासीं। हा, मुर्की मुर्की कंध मथे करे चओ इंशाअल्लाह मां निंधण कोन आहियां, कॾहिं बि मायूस न थिबो। हा, ॿुधो, मदीने वाले साईं फरमायो, हिकिड़ो माण्हू हो जंहिंखे फट थी पियो, ज़ख़म थी पियो, ज़ख़म मां रत पीप गंद निकिरे पियो। 2 ॾींहं 4 ॾींहं महीनो सही न सघियो। हीअं कंहिंजो तेज़ खंजर खणी पाण खे मारियो। अल्लाह ताला फरमाए त मुंहिंजे बाने मूंसां तकड़ कई। अल्लाह फरमायो त मुंहिंजे बाने मूंसां, अल्लाह सां चओ, मुंहिंजे बाने मूंसां तकड़ कई। मौत ॾियासां, मां रब ॾियासां, पंहिंजे टाइम सां ॾियासां। ॾुख हुयो त ॾुख लाहे छॾियां, दर्द हो त दर्द लाहे छॾियासां। तकड़ छो कई? पंहिंजो पाण खे मारी, मूंसां तकड़ कई। हाणे मां रब इन जो फ़ैसिलो इहो थो कयां, फहरमतु अलैहिल जन्नत, जन्नत इन जे मथां मूं हराम करे छॾी। जन्नत इन जे मथां मूं हराम करे छॾी। बेहिश्त इन जे मथां मूं, इनखे कॾहिं बि जन्नत न मिलंदी, कॾहिं बि इनखे जन्नत न मिलंदी मूंसां तकड़ करे पाण खे पाण मारे। पुट का ॻाल्हि सम्झ में आयव? हिकिड़ी जंग ते मुंहिंजो महबूब, मुंहिंजो लजपाल नबी हिकिड़ी जंग में हुयो। उन जंग में हिकिड़ो माण्हू हुयो जेको ॾाढी बहादुरी सां पियो विढ़े, ॾाढी हिम्मत सां पियो विढ़े। काफ़रनि खे कत्ल कंदो वञे, हेॾे वञे त काफ़रनि जूं कंधियूं केराईंदो वञे, हेॾे वञे त काफ़रनि जा ढेर लाशनि जा लॻाईंदो वञे। वॾी बहादुरी सां पियो विढ़े। हर को पियो चए वाह असां, वाह वाह जो इन माण्हू जो शान, वाह जी हिन जी पहलवानी, वाह जी हिन जी बहादुरी। जंग फतह थी वई। पोइ असां बि जॾहिं हुज़ूर जन वट ते गॾु थिया, ॻाल्हियुनि कंदे चयोसीं फलाणे माण्हू वाह जी जंग कई, वाह जी पहलवानी, वाह जी बहादुरी, वाह वाह।
हर को माण्हू आखाण जो करे मदीने वारे साईं फरमायो त इहो जहन्नम में आ पुट जागो था रसूलुल्लाह जो असाबी आ रसूलुल्लाह सां गॾु जंग में आ लड़ाई थो करे काफ़रनि सां असाबी हड़ई उन जी तारीफ़ था कनि साईं फरमाइनि था इहो जहन्नम में आ हिकिड़े माण्हू चयो त मुंहिंजे नबी फरमायो आहे सो इन में ज़रूर को राज़ हूंदो मुंहिंजो नबी सचो आहे सादिकुल बाद सादिक ऐं अमीन नबी आहे मुंहिंजे नबी जेको फरमायो आहे मां ॾिसां त इन में राज़ कहिड़ो चई त असां बि चयो मां हुनजे पुठियों लॻुसि जीअं काफ़र भाॼ पई रड़ियूं कंदा भॼंदा पिया वञनि हे हुनजे पुठियों हुननि खे मारींदो पियो वञे तव्हांजो हिन खे को नेज़ो लॻो ज़ख़्मी थी किरी पियो कि मां वञी हुनजे पासे में बीठो तड़पे पियो फतके पियो नेज़े जो धक जो लॻुसि न रत पियो वहे तड़पे पियो पोइ सूर घणो थियुसि पंहिंजे सूर जी शिदत सही न सघियो पंहिंजी तलवार खणी पंहिंजो पाण खे पंहिंजो पाण खे पाण मारे छॾी अल्लाह अकबर कबीरा निमाज़ी गाज़ी मुजाहिद असहाबी दीनदार सालिह पर पछाड़ी मौत खुदकुशी पाण मारियई पंहिंजे हथियार सां पंहिंजो अंत आंदई पंहिंजो पाण खे पाण क़त्ल कयई कि मुंहिंजे नबी सच फरमायो मोटी आयो अचे अर्ज़ कई या रसूल अल्लाह तव्हां सच आहियो तव्हांजो कौल सचो आहे तव्हांजो फरमान सचो आहे पर फरमायो कीअं चईं जंहिंजे लाइ तव्हां फरमायो हो न दोज़खी आहे मूं हुन जो पीछो कयो पछाड़ी उन पंहिंजो अंत ईअं आंदो जो पंहिंजे हथियार सां पाण खे मारे छॾी पाण फरमायो त हिकिड़ा माण्हू चङा अमल करे 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 जन्नत खे बाक़ी हिकिड़ी गिराट छॾींदा वरी अहिड़ो कमु कंदा जो दोज़खी बणिजी उन्हनि मां इहो माण्हू चङा अमल करे 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 जन्नत खे बाक़ी हिकिड़ी गिराट छॾी वरी अहिड़ो अमल कई जो दोज़खी बणिजी वियो हिकिड़ा माण्हू गुनाह करे 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 जहन्नम खे हिकिड़ी गिराट बाक़ी छॾींदा वरी को अहिड़ो अमल कंदा जो जन्नती बणिजी अमलनि जो दारो मदार पछाड़ियुनि ते आहे अलाह करे शल असांजी पछाड़ी रब मोचारी करे आमीन चओ अल्लाह करे शल असां सभिनी जी पछाड़ी कलमे सां ईमान सां थिए रब शल बुरे मौत खां बचाए खुदकुशी वारे मौत खां बचाए बुरे मौत वारो पाण मारण वारो खुदकुशी करण वारो कुफ्र जो मौत मरी वियो बेईमान थी मरी वियो ऐं अल्लाह जो ऐलान आहे त हरमतु अलैहिल जन्नह इन माण्हू जे मथां मूं रब जन्नत खे हराम करे जेका शइ हराम हूंदी आहे हराम हूंदी आहे मिसाल जेका शइ अल्लाह हराम कई आहे उहा सॼी ज़िंदगी तुंहिंजे लाइ मुंहिंजे लाइ हराम आहे ऐं अल्लाह पाण ते हराम करे छॾियो आहे इन माण्हू खे जन्नत में न मोकिलींदो जे ख़ुदकुशी अल्लाह हराम जे इर्तिकाब खां पाक आहे जो अल्लाह पाक आहे जो अल्लाह पाक आहे पर फरमाए थो मूं पंहिंजो पाण ते हराम करे छॾियो आहे इन माण्हू खे जन्नत में कॾहिं बि न विझंदुसि जे पंहिंजो पाण खे पाण मारियो अॼु वाइदो कयो त इहे ख़्याल ई अंदर मां कढी छॾींदो जे ताईं बाबा वञे थो अॼु मूंसां हथ मथे खणी ऐलान करे खुदकुशी जो ख़्याल ई अंदर मां पर जेकॾहिं ओड़े पाड़े में ॾिसो अहिड़ो को मायूस माण्हू मिलेव न त उन सां वेही उन खे दिला सां दिलदारियूं ॾेई उन जो भावरत जो वधाए कंहिंखे मायूस तव्हां न कयो तव्हां जे करे जेकॾहिं कंहिं माण्हू खुदकुशी कई त उन जे ॾोह में तव्हां बि बराबरि जा शरीक थींदा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह
सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह या मुबसा सल्लल्लाहु सही बुखारी में सही मुस्लिम में हदीसा मुझे सुने नबी जो फरमाना हजरत साबित बिन दुहाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जो रिवायत फरमाए हबीबन फरमायो मन कतल नफ्सहु बिशैइन उस्ब बिही यौमल क़ियामा जे माण्हू जहिड़ी शइ सां पाण खे मारियो उन्हे खे क़यामत में उन शइ सां अज़ाब ॾिनो वेंदो ज़हर सां मारी छुरी सां मारी खंजर सां मारी तलवार सां पाण खे मारी पिस्टल हणी पाण खे मारी जहिड़ी शइ सां मारी उन शइ सां उनखे हमेशह हमेशह अज़ाब ॾिनो वेंदो वरी साईं फरमायो वलैस अला रजुलिन नज़रुन फीमा ला यमलिको हिकड़ी बास बासी पर अहिड़ी बास बासी जेका हिन जे हथ में ई न आहे इहा बास बासण हिन ते ज़रूरी सुभान अल्लाह समझो मिसाल हिकड़े माण्हू बास बासी त बाबा मुंहिंजो ही कम थी वियो त मां सचो मोती फलाणे खे ख़ैरात हाणे मोती हिन ॾिठो ई कोन्हे किथां ॾींदुसि ॻाल्हि सम्झो था हिकड़े माण्हू बास बासी जेकॾहिं मुंहिंजो ही कम थी वियो त मां 100 साल रोज़ा 100 साल तुंहिंजी उमिरि आहे समझो था अहिड़ी बास बासी जेका हिन जे हथ में न आहे मिसाल बास बासी त जेकॾहिं मुंहिंजो ही कम थी वियो त हे जेके पखी उॾामंदा था वञनि न इहे 500 पखी ख़ैरात कंदा हाणे तुंहिंजे हथ में 500 पखी 5 पखी कोन हुननि खे 500 किथां ख़ैरात कंदा अहिड़ी बास बासी जेका हिन जे हथ में न आहे साईं फरमायो त अहिड़ी बास अदा करण जी उन जे मथां का बि ज़रूरत कान्हे इन जो को बि ॾोह उन ते कोन थींदो बाक़ी अहिड़ी बास बासी अथई जेका अदा करण हिन जे हथ वसा त पोइ उहा बास ज़रूर पूरी करे मिसाल बास बासी त मूंखे पुटु थियो त मां 10 रोज़ा रखंदुसि अलाह पुटु ॾिनुसि हाणे बास अदा कर न रब सां छो थो गीती करी बास बासी मुंहिंजो कम थियो त मां दस्तगीर जे नाले ते 10 जॻहियूं ख़ैरात कंदुसि पोइ मथे चढ़ियो बीठो चई तोखे लही वियुसि त दस्तगीर जूं 10 जॻहियूं अधु लथो चई हाणे 10 कोन 5 कंदुसि वरी हेठि लथो चई हाणे 5 बि न बसि हाणे हिकिड़ी ते कर हेठि लही चवंदो हाणे लॻो असां खची ते चढ़ूं न को बासूं बासियूं दस्तगीर पुत्र बास बास भी अल्लाह जे खातिर अल्लाह जे रज़ा जे खातिर बास पासियो त पूरी अदा कयो न त अहिड़ी बास न पासींदा कयो मुंहिंजा दोस्तो साईं फरमाइनि था त अहिड़ी बास पासी जेका हिन जे हथ में न आहे उन जो अदा करणु ज़रूरी बि न आहे वमन कतल नफ्स साईं फरमायो वलानल मोमिन कतलिही के मोमिन के लानत विझण उनके उफट मारण वांगुरु केते लानत विझे ओ फलाणा लानत थी इहो एॾो जुर्म आहे जो उनके उफट मारे छॾे क़त्ल करे छॾे जेतिरो क़त्ल जो ॾोह आहे एतिरो लानत विझण अॼुकल्ह लानत मलामत आम थी वई आहे वो हुन ते खास करे सियासतदान उन्हनि त माण्हुनि खे हिराए छॾियो आहे फलाणे ते लानत ऐं मौलवी सबोरा उहे फेसबुक ते वेठा फलाणे ते लानत
दावला जे वास्ते ये लानत के आम न कयो मदीने वाले साईं फरमायो आ वलानुल मोमिन का कत्लिही के मोमिन जे मथा लानत विजे उनके उफट मारण जेतरो दो समझो था वमन रमा मुमिनन बिकुफ्रिन फहुव का कत्लिही के मोमिन के काफर सदे यो गुन के उफट मारण जेतरो के मुसलमान के हलड़े काफर तू तो बड़ा काफर थी गई काफर है ये चौदा ये भोगन चर्चन में करे काबड़ में हलड़े बड़ा तू तो काफर है साईं फरमाता के ये काफर चवे उनके उफट मारण जेतो ऐ मदीने वाले साईं फरमायो वमन ज़बह नफ्सहु बिशैइन उज़िब बिही यौमल क़ियामा जे मानू पंजो पान के जे औजार सा कुठो उन औजार के जरिए उनके जहन्नम में हमेशा जो अज़ाब मिठा अज जो सबक इहो आहे त असां पंहिंजे अल्लाह जे रहमत में वॾी उमेद रखंदासीं ऐं हालात जहिड़ा बचन मुड़स थी मुंहुं ॾींदासीं मायूस न थींदासीं पंहिंजे रब मां उमेद न लाहींदासीं अल्लाह जी रहमत में हर वक्त आसाइता रहंदासीं जीअं अल्लाह फरमायो आहे ईअं ज़िंदगी गुज़ारण जी कोशिश कंदासीं कबूला कबूला अल्लाह करीम असां सभिनी खे इहा तौफ़ीक़ अता फरमाईंदो सोने नबी जे ॾसियल रस्ते ते हलण जी अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो वेहो 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 भाई ऐलान करणा है हींअर ही मुबारक महीनो हले पियो सफ़र जो सफ़र पूरो थींदो त कहिड़ो महीनो रबीउल अव्वल पहिरीं बहार मुझे मदीने वाले साईं जे मिलाद जो महीनो इहा मिलाद हर घर में हर ॻोठ में बस्ती बस्ती नगर नगर शहर शहर इश्क वारा मिलाद मल्हाईंदा असां करमी वरी दिलबर मुर्शिद करीम जो मिलाद हली मातली शरीफ में मल्हाईंदासीं मदीने वाले जो मिलाद मुर्शिदन जो उर्स बिट्टी दावत बिट्टी पहिरियों आचर जेको थींदो पहिरियों आचर जी शाम सूमर जी रात अंग्रेजी तारीख़ पहिरीं थींदी पहिरीं अक्टूबर जी शाम आचर जी शाम सूमर जी रात दरगाह फजलाबाद शरीफ मातली में दावत कबूला सभिनी हथ खयो या अञा किरे ऐं वरी 24 शरीफ चंड जी 24 दरगाह हिदायताबाद कोटड़ी 12 जी रात करमपुर शरीफ में ॿियो आचर दिलबराबाद मोरे में अहिड़ी दावतूं कबूल हाँ अल्लाह करीम असां सभिनी खे तौफ़ीक़ ॾींदो ही कुझु किताब नवां आहिनि खाधे पीते जा आदा खाओ त था पर खाइण सिखो त सही न सुनत कीअं आहे खाइण ऐं ॿियो आहे कर्ज़ जा अक़साम हा कर्ज़ जा अहकाम अक़साम कर्ज़ थी वञे कीअं लाहिजे उनजो तरीक़ो कार छा आहे इहा बि तव्हांखे ही किताब मौजूद आहिनि वठो पढ़ो ॿियनि ते पहुचायो ख़ुसूसी दावत 12 शरीफ मिलाद पाक जो खास ॾियारो तव्हांखे 12 जे ॾींहुं जोही शहर में इंशाअल्लाह ताला ही अॼु बि तव्हां सां गॾु जुलूस सुबुह खां वठी शुरू थींदो 12 बजे शादी शबीर मैरिज शादी हाल में इंशाअल्लाह ताला हो शादियूं पंहिंजे पुटनि जूं कंदा आहिनि असां मदीने वारे साईं जे अचण जी शादी मुस्तफा जे अचण जी ख़ुशी मैरिज हाल में असां पंहिंजे मुस्तफा करीम जे अचण जी ख़ुशी मल्हाईंदा इंशाअल्लाह 1 बजे ही आजिज़ बि हूंदो खिताब मुंहिंजो 1 बजे थींदो तव्हां जुलूस में बि शरीक थिजो वरी कुझु तकरीर में बि कबूल आहे
बड़ी दावत कबूल है खुसूसन तव्हांखे ख़ासि दावत जेका दिलबरा फज़लाबाद श्री मातरी वारी अल्लाह करीम शाह असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए दुआ जे लाइ इमाम चयो आहे सभिनी जे लाइ दुआ आहे अल्लाह ताला सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं फरमाईंदो अल्लाह करीम असांखे सभिनी खे इन्हनि ॻाल्हियुनि जे मथां अमल जी तौफ़ीक़ नसीब اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله الأكرمين या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं कर कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह बीमारनि खे शिफ़ा नसीब कर दर्दमंदनि जा दर्द दूर कर साइलनि जा सुवाल पूरा कर मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं माफ़ कर करीम रब हिन पूरे मजमे ते रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा या अल्लाह असांजा हथड़ा ख़ाली न मोटा करीम रब पंहिंजे हबीब के कुशादी रोज़ी दे पराई मोहताजी खां बचा या अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके असां सभिनी जे मथां मेहर नज़र कर असां सभिनी खे मदीना तय्यबा जी हाज़िरी नसीब कर إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين برحمتك